नाज़रीन शिकारपुर मां सचाई न्यूज़ के नुमाइंदे राशिद कुरैशी की रिपोर्ट अवां शेयर कंदा हलूं त न्यू फौजदारी थाने के हद ट्रक अॾे लगे मौला बख्श कलोड़ो के घर से पवड़ बिरादरी के हथियारबंदन गौस बख्श पवड़ गंज बख्श पवड़ सरवर पवड़ हुसैन बख्श पवड़ ऐं ॿियनि जी पुलिस की सरपरस्ती में चढ़ाई घरनि ते हमलो करे भंजड़ा बाद घर धड़न के घर में बाहर कढ़ी जगह ते कब्जो करे छॾियो आहे। इन सिलसिले में मसमात शबीरा कलोड़ो मीडिया के दाईंदे चयो त मुंहिंजी पवड़ बिरादरी जे घोस बख्श पवड़ सां शादी थियल हुई जंहिं मूंखे 5 महीना अॻु तलाक ॾिनी हुई। ॿारनि खे ख़र्च ॾियण खां इनकार ते मां संदनि जे ख़िलाफ़ कोर्ट सगुरी में दरख़्वास्त बि दाख़िल कई आहे। वधीक मसमात शबीरा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजो नालो शबीरा आहे। मुंहिंजो मुड़ुसु घोस बख्श हुयो जेको मूंखे 5 महीना थी विया आहिनि तलाक ॾिनी अथई। तलाक ॾियण खां पोइ हिते जेको घरु हुयो उहो मुंहिंजे नाले जो ई आहे। हे ॿारड़ा आहिनि मूंसां, मुंहिंजा 5 ॿार आहिनि, उहे मूंसां ई रहंदा आहिनि। हाणे कल्ह टियों ॾींहुं जेको मुंहिंजे घर में घिरियो आहे 50 माण्हू वठी मुंहिंजो पीउ कोर्ट में केस कयो हुनजे मथां पूरो उहो हाज़िरी ते वियो। पोयों घर में घिरी 50 औरतां मर्द वठी ज़बरदस्ती घर में घिरी जेको मूंखे कुट मार करे मुंहिंजे बच्चनि खे मूंखे मारा ॾेई कपिड़ा वग़ैरह इहो खड़ जेके कुझु बि खां फाड़े असां थाणे ते आया आहियूं। असांजो को बि पुलिस न कयो आहे। उनजी पूरियूं एफआईआरूं कयूं थी वञनि, असांजे मथां तशदुद कयूं थी वञनि। पुलिस बि ॾिसे थी बि असांजो को अमल नथी करे। असां एनसी चई आहे, पुलिस असांजी एनसी बि नथी कटे। एफआईआर चऊं था त एफआईआर बि नथा कटनि। असांखे ना आहे को परमिशन ना आहे, फिलहाल ना आहे। डीसी ॾे वञूं था, एसपी ॾे वञूं था, किथे बि असांजो इंसाफ़ नथो थिए। फ़ौजदारी जी में वरी उन खां पोइ हिते हिकिड़ो माण्हू 50 माण्हू मां पुलिस वई आहे जॾहिं असां क़ुर पाक खणी आया आहियूं हिक हिक जे दर ते बि असांजो इंसाफ़ न थियो आहे। वरी हिकिड़ो माण्हू पकड़े आई आहे जवाबदार, उहो कुर्सी ते ॿ ॾंग ॾंग ते चाढ़ियूं वेठो आहे। पुलिस खे चऊं था त लाक में कयो, चई असां लाक में छो कयूं, एनसी वारो लाक में थींदो आहे छा। 2 कलाक विहाए पुलिस उनखे उन महिल असांजे मुंहं ते आज़ादु करे मोबाइल में वेही विहारे घर पुॼाई आई। असांखे घर ख़ाली कराए नथो ॾे, घर बि मुंहिंजो आहे बचड़ा, मां रोड ते खणी दरपदर थियां थी त मूंखे घर ख़ाली कराए ॾे ऐं सामान मुंहिंजो जेको आहे पुलिस बीह करे सामान बि मुंहिंजो पुलिस ई खणाए थी। जी खातो मुंहिंजो घर पिया आहिनि, स्टाम आहे, कब्ज़े जी जाइ आहे, खाते जी न आहे जॻह कब्ज़े जी आहे, स्टाम मुंहिंजे नाले ते आहे। परापटी हा उहा मुंहिंजे ई नाले ते आहे। उहे स्टाम मूंखे कुझु बि घर मां खणणु न ॾिना अथई, उहे सभु मुंहिंजे घर ई हिन वक़्तु पिया आहिनि मौजूदु। पोइ हाणे खणाए जेके सामान वियो आहे पोइ उन्हनि में स्टाम खणाया अथई या न खणाया अथई उनखे ख़बर आहे। सनासी कार्ड हुयो ऐं मां पैसा खयां आहिनि 50,000 हुयो जेको मां सोन ॻाराई नंढड़ी जूं वालियूं मां खणी आई हुअमि, उहे मुंहिंजा पैसा बि खणी वियो, मोबाइल बि मूंखां खसे विया आहिनि। उन खां पोइ तशदुद वग़ैरह करे असां थाणे ते आया आहियूं। असांजो कोई इंसाफ़ नथो थिए। पुलिस 2 लख रुपया उन्हनि खां वठी उनजा एक्शन खणे थी, असांजो को नथी खणे। पैसा उहो ॾिए थो त उन जे अॻियां को हर शइ थिए थी, असांजी का शइ माना नथी थिए। इन में महिरबानी करे असांजो इंसाफ़ कयो वञे। एसपी खे, डीएसपी खे, आईजी खे, हाई कोर्ट खे, शीशन कोर्ट खे अपील आहे त असांजो इंसाफ़ कयो वञे। असांखे उनखे हुकुम जारी कयईं त हिननि खे वञी करे एसएचओ सां मिलो। एसएचओ सां मिलिया आहियूं, असांखे मिल रहा अथऊं। उन चयो हिनखे 2 मोबाइलियूं ॾियो पुलिस जूं, हिनखे घर ख़ाली कराए ॾियो, अदड़ी खे घर वञी विहायो। असांखे ट्रेपरी जो उहो चई वियो आहे, विहाए राति जा 9 थिया आहिनि। उन खां पोइ सूबेदार ॿियो अलाए छा नालो हुअसि नथो अचे, सूबेदार हुयो, उन असांखे ॼाणंदो धमकियूं ॾिनियूं हिते थाणे ते अची करे शोर न कयो, असां पुलिस खे परमिशन न आहे जो तव्हांखे घर ख़ाली करे ॾियूं। वञी पंहिंजो कब्ज़ो पाण हटायो। हाणे 50 माण्हू आहे, मां औरत माण्हू हिकिड़ी ॼणी जॾहिं पहिरियों ई मूंखे धिकारी घर खां कढियो अथऊं त हाणे मां कीअं वञा। न इहो सूबेदार आहे ॿियो, वरी एसएचओ उनखे चई वियो त हिननि खे घर ख़ाली कराए ॾे त उहा कब्ज़ो हिननि खे हटाए ॾे, हिन माई खे घर विहायो तव्हां वञी करे। त उन खे बि असांखे हा करे हाणे नथो करे कुझु बि। असांखे चए थो हाणे थाणे ते न अचो, हिते शोर न कयो हिते।